बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु जो असांजो टॉपिक आहे उहो आहे टेम्परेचर स्केल्स। उन में असां डिस्कस कंदासीं सेल्सियस ऐं फ़ारेनहाइट जे त उन्हनि जी हिक ॿिए सां कन्वर्ज जेकी थींदी आहे उहा कीअं थींदी। सभ खां पहिरियां यादि करे छॾियो जॾहिं बि फ़ारेनहाइट में तव्हांखे सेल्सियस खे जेका आहे तब्दील करणो आहे त उन जो फार्मूलो आहे F = 9/5 मल्टीप्लाई कंदासीं सेल्सियस सां ऐं जोड़ कंदासीं 32। ठीक आहे। ऐं जेकॾहिं फ़ारेनहाइट खे तब्दील करणो आहे सेल्सियस में त उन जो असांखे फार्मूलो आहे त सेल्सियस माना सेंटीग्रेड जेको आहे उहो बराबर थींदो वञी फ़ारेनहाइट मां कट कंदासीं 32 ऐं ज़रब कंदासीं 5/9 खे। हाणे हिते गौर जी ॻाल्हि आहे सभ खां पहिरियां जेकॾहिं असांखे को दर्जो थो मिले त बाबा 20 जेको सेंटीग्रेड आहे या सेल्सियस आहे इनखे तव्हां तब्दील कयो त हाणे असां कीअं तब्दील कंदासीं। सफ़ा सिंपल आहे 20 असांखे छा आहे सेल्सियस आहे इन सेल्सियस जी जगह ते इहो वैल्यू पुट कंदासीं यानी इहो असांखे छा में तब्दील खपे फ़ारेनहाइट में जेको आहे तब्दील करणु खपे। त हिते फ़ारेनहाइट जेको आहे बराबर थींदो हिते 9/5 हिते ज़रगा ही असांखे घणो मिलियल आहे 20 प्लस में जेको आहे घणो आहे 32। हिते आमो सामो खोड़ा लगंदा हिते 1 5 5 4 5 20। त हाणे ही ॿई अञा ज़रब थींदा ही घणो थींदो 4 9 36 36 में असां जोड़ कंदासीं 32। ठीक आहे। त फ़ारेनहाइट जेकी असांजी ईंदी उहा घणी ईंदी 68 ईंदी। हिननि खे तव्हां हीअं सिंप्लीफाई करे सघो था 4 9 36 36 में हिते वरी 32 जोड़ कयो त ही 6 घणा थींदा 8 ही तव्हांजा वञी थींदा 6। त असांजो जेको आहे यानी 20 सेंटीग्रेड जेको आहे उहो असां जॾहिं फ़ारेनहाइट में तब्दील कंदासीं त उहो घणो ईंदो असांजो 68 फ़ारेनहाइट। अच्छा जेकॾहिं असांखे फ़ारेनहाइट मिलियल आहे उन खां सेल्सियस में कीअं असां तब्दील कयूं त उन जो सिंपल वे आहे उन जो ही फार्मूलो आहे। मिसाल तौर असांखे मिलियल आहे त 77 फ़ारेनहाइट आहे। हाणे उन खे तव्हां सेल्सियस में तब्दील कयो सो सिंपल असां हिते वैल्यू पुट कंदासीं सेल्सियस जेको आहे माने C = छा जे बराबर आहे F छा आहे फ़ारेनहाइट वो घणे जे बराबर आहे 77 जे। हाणे इन फ़ारेनहाइट खे असां तब्दील कयूं छा में सेल्सियस में तब्दील कयूं कट कंदासीं 32 ये ब्रैकेट्स रिमेन सेम हिते 5/9। हाणे 77 मां 32 कट कंदासीं ही 77 ही 32 कयो कट 70 मां वञन 2 त बचा 5 हिते 70 मां वञन 3 घणा बचंदा 4 45 यानी सेंटीग्रेड या सेल्सियस = 45। ई ब्रैकेट असांजी चलाजी वई हिते 9/5 1 9 9 5 9 45। हाणे 5 खे 5 सां वरी ज़रब कंदासीं त असांजो 25 जेको आहे वो छा आयो सेल्सियस आयो या सेंटीग्रेड असां इनखे चई सघंदा। त हेड़े क़िस्म जा जॾहिं हम तव्हांखे जेको आहे प्रॉब्लम्स मिलन उन्हनि खे तव्हां सिंपली जेको आहे सॉल्व करे सघो था। सिर्फ तव्हांखे ही ॿ फार्मूला जेके आहिनि ज़हन नशीन करणा आहिनि त फ़ारेनहाइट जेको आहे सेल्सियस के फ़ारेनहाइट में तब्दील करण जो कहिड़ो फार्मूलो आहे असांजो ही फार्मूलो आहे ऐं असां फ़ारेनहाइट खे जेको तब्दील कयूं सेल्सियस में त उन जो कहिड़ो फार्मूलो आहे उन जो ही असांजो फार्मूलो आहे। सो जेतिरी प्रैक्टिस कंदो ओतिरो तव्हांखे ही वधीक समझ में अची वेंदो। अल्लाह हाफ़िज़।